वमिन आयातिही अन खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा। हीअ बि मुंहिंजे कुदरत जे निशाननि मां वॾे में वॾी निशानी अथव जो मां अल्लाह तव्हांजे लाइ तव्हां जूं घर वारियूं पैदा कयूं लितस्कुनू इलैहा, त तव्हां सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियो। किथे भी रब कुरान मजीद में इएं कोन फरमायो त किरोड़ जो बंगलो ठाराईंदो त सुकून मिलंदो। 80 लख जी पराडो गाड़ी वठंदो त सुकून मिलंदो न। 500 जरेब ज़मीन में बाग पोखराईंदो त सुकून मिलंदो न। 200 मेहन जो वाड़ो ठाहींदो त सुकून मिलंदो न। फरमाई लितस्कुनू इलैहा, सुकून वारी जिंदगी गुजारण चाहियो था त निकाह में तव्हांजे लाइ सुकून। हिकिड़ो करोड़पति ज़मींदार हुजे, शाम जो ब्रीकेस पैसनि जा भरे पंहिंजे बंगले में आयो। 15-15, 20-20 नौकर ख़िदमत जे लाइ बीठा। मेयूं जुदा, ढगियूं जुदा, उचे नस्ल जूं बकरियूं जुदा बीठियूं आहिनि। रात जो बंगले में सुतो, गोरियुनि जा फक पियो खाए, पर पोइ बि निंड न पई अचेसि। ई गरीब मिसकीन मजदूर 500 रुपया दिहाड़ी मिलस, 250 रुपया खीसे में रखी। 250 रुपये मां कुछ दाल, कुछ बसर, कुछ टमाटा। गंडड़ी बदी शाम जो पंहिंजे घर आयो, एॾो घरवारी भी वेठी आ। पुट जो ॾिठो त बाबो अची वियो, बि भॼंदो आयो, अचे गंडड़ी वतईंसि। वरी न्याणी ॾिठो त अबो अची वियो आहे, उहा बि भॼंदी आई, अचे अबे खे गले में भाकुर पातई। क़ुरान दो फरमाए तस्कुनू इलैहा, इन गरीब मिसकीन मजदूर हारीअ खे पंहिंजे कखाई झूपड़ी में पंहिंजे बच्चन ऐं पंहिंजे घरवारी खे ॾिसी करे जेको सुकून पियो मिले, ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ भी इन सुकून खां महरूम आहे। सुकून निकाह में। हिकिड़ो नौजवान पियो चएसि क़ुरान सचो आहे, पर असां त शादी कई आहे त घर असांजो त दोज़ख थी वियो आहे, असांखे त घर में सुकून ई नथो। घर था वञो ॼण दोज़ख में। मां चयोमांसि पोइ तो सुन्नत जे मुताबिक़ शादी न कई हूंदी। मुंहिंजे नबी फरमायो तुनकहुल मरअतु लिअर्बइन, औरत सां शादी कबी आहे 4 ॻाल्हियुनि जे करे। लिजमालिहा, हिकिड़ा हुस्न ऐं जमाल ते मरंदा। वलिमालिहा, ॿिया माल ते मरंदा। वलिहस्बिहा, टिया हसब ऐं नसब ते मरंदा। वलिदीनिहा, चौथा दीन ते मरंदा। मुंहिंजे नबी फरमायो फज़फर बिज़ाति दीन, ओ मुंहिंजा उम्मती तूं हुस्न ऐं जमाल ते न मरजा। हुस्न ऐं जमाल बेबका अथव। तव्हां असांजे हुस्न जी क़ीमत चांहि जो गरम कोप मुंहं ते हारे हुस्न वियो, 2 ढुक तेज़ाब जा मुंहं ते हारे हुस्न वियो। फालिज जी बीमारी लगी, पासो सुकी वियो, वात फिरी वियो, नक टेढ़ो थी वियो, हुस्न वियो। कोड़ जी बीमारी लगी, चमड़ी अच्छी थी वई, हुस्न वियो। पछाड़ी में कुरारा थींदासीं, मुंह में भोले वारा गुंज जी पवंदा, हुस्न वियो। हुस्न जब चेहरे से ज़ाइल हुआ, देखने में लगा ये बंदर खुला। मुझे नबी फरमायो हुस्न ते न मरजो, हुस्न बेबका अथव। पंहिंजूं भलियूं अथव बाबा, इहे जेके ॾिठल वाइठल आहे, सौट मासा मारोट पुफाट, इहे भलियूं अथव पंहिंजूं। मथां शहरनि में वञी मेकअपनि ते मरो, पंहिंजूं भलियूं अथव। इन्हनि जो क़दुरु कयो, ख़िदमतगार। हाणे त मेकअप जो ज़मानो, अंग्रेज़ निभाग नारा मेकअप कढिया, करंट क्रीम जो जोगी ऐं हुजण बि मेमूं ऐं शेख पिया ॾिसो। इन्हनि मूं ऐब न कढो। अॼु असांजा नौजवान ऐब कढंदा आहिनि। पीउ चवंदो पुट फलाणी जात तुंहिंजी शादी थो करायां, मुंहिंजी भाटी आहे, भाणेजी आहे।
असां जा नौजवान ऐब कढंदा बाबा हिन जूं अखियूं सही न आहिनि, हिन जो नकु सही न आहे, हिन जा चप सही न आहिनि, ये पढ़ियल लिखियल कान्हे, ये ॿारहं जी ॼट ऐं जाहिल। अल्लाह से फरमायो वला तलमिज़ू अनफुसकुम, ओ नौजवानो कंहिंजी न्याणी कंहिंजी भेण जो ऐब न कढो, मथां सुभाणे तव्हांजे न्याणे नई भेनरुनि मां केरु ऐब न कढे। तोखे शादी न आहे करणी, तूं ऐब जो थो कढी। ऐं हुन न्याणे खे जो ख़बर पवे त फलाणे मूं मां ऐब कढियो आहे त उनजे दिलि मां छा आहे निकिरंदी। ऐं असांजो त तजुर्बो आहे, जन नौजवाननि पंहिंजनि मां ऐब कढिया उन्हनि खे अहिड़ियूं डायंगूं मथे में लॻियूं जो मरण घड़ी तयार ज़िंदगी उन्हनि जी ज़ाहिर थी। जेके ऐब कढंदा उन्हनि खे डायंग मथे में लॻी। ऐब न कढो, सख़्तु ॾोह। लुकमान हकीम इल्म ऐं हिकमत में त वॾो दाना हो, पर सूरत में सादो हो। हिकिड़े हमराह भोग करे चयसि लुकमान कॾहिं आईने ते पंहिंजो बूथ ॾिठो अथई? त लुकमान हकीम मुस्कुराए करे चयो यार दिलो नथो वणे, इहा कुंभर ते तुंहिंजी कावड़ा। दिलो नथो वणे इहा तुंहिंजी कुंभर ते कावड़ा। केॾा लफ़्ज़ अची। दिले जो ऐब कढियोसीं, इहो दिले जो ऐब न आहे, इहो कुंभर जो ऐब आहे। दरिया दरवाज़े जो ऐब कढियोसीं, इहो दरिया दरवाज़े जो ऐब न आहे, इहो ढकण जो ऐब आहे। जॻह या दीवार जो ऐब कढियोसीं, इहो जॻह या दीवार जो ऐब न आहे, इहो मिस्त्री राज़े जो ऐब आहे। अल्लाह से फरमायो वला तलमिज़ू अनफुसकुम, ऐब न कढो, ॿिए जो ऐब था कढो, इहो जॻह पंहिंजो ऐब था कढो। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। रब फरमा जेका सूरत मां रब खे वणे पई उहा सूरत मां रब सभिनी खे अता कई। ला यस्कर कौम मिन कौम असा अन यकूनु खैरम मिनहुम। इन जे करे रब फरमा का बि कौम ते टोक न करे, मस्करी न करे, मजाक न करे। को भी मर्द का भी मर्द ते मता के गरीब समझी उन ते टोक कयो त ही मुंहिंजो नौकर आहे, ही मुंहिंजा दिला भरींदो आहे, मुंहिंजे उताक खे बुहारी ॾींदो आहे, ही मुंहिंजी ज़मीन ते गुड कंदो आहे। मता तूं समझी त मां सैयद आ, मां कुरैशी आ, मां रईस आ, मां सरदार आ, मां वज़ीर आ, मां गवर्नर आ, मां ऑफिसर आ। असा अन यकूनु खैरम मिनहुम। रब फरमाए गरीब मिस्कीन नौकर ते भी टोक न कजां, थी सके तो इन जो मक़ाम अल्लाह वटि तव्हां खां वधीक हुजेव। वला निसाउ मिन निसा, का भी औरत ते टोक न करे, मजाक न करे। शादी में वरी के बेगम साहब बेगमात उहे वरी गरीब औरतुनि ते टोकूं कंदियूं। मिसकीन मायूं जो शादीअ में ईंदियूं त उन्हनि जे लटनि ते कंदियूं, उन्हनि जे जुतियुनि ते टोकूं कंदियूं। मां मौली साहब जी ज़ाल, मां पीर साहब जी बीबी, मां साहब जी बेगम साहब हां, मां सैयद ज़ादी हां। अल्लाह से फरमा वला निसाउ मिन निसा। ओ मौली साहब जी घरवारी, ओ पीर साहब जी बीबी, ओ सैयद साहब जी सैयदजादी, ओ वज़ीर ऐं गवर्नर जी बेगम साहब, या तुझे घर में जेका बुहारी पई ॾे, पोचूं पई हणे, थांव पई मले, इनखे भी ते भी टोक न कजां, मजाक न कजां, मस्करी न कजां। असा अन यकुन खैरम मिनहुन, थी सके तो इन गरीब मिस्कीन नौकराणी जो मक़ाम तव्हां बीबी नहीं बेगमात जे दर्जे खां ख़ुदा वटि मथे हुजे। मजाक न कयो, टोक न कयो, का न्याणी मों ऐब न कढो।
माल ते भी न मरजो, माल भी बेबका थव। मता को समझे तो फलाणी जातो मां शादी कंदो, ज़ाल खे ॾाढो मिलंदो, मिल्कियत घणी मिलंदी। के वरी पंहिंजी न्याणी ॾींदा आहिनि त फलाणी जाइ ते ॾींदुसि त सुखी थींदी, बंगले में रहंदी, गाॾियुनि ऐं कारनि में घुमंदी। अल्लाह जो नबी तो फरमा माल ते न मरजो, माल भी बेबका थव। तो तिल मुल्क मन तशा वतंज़िउल मुल्क मिम्मन तशा। केतिरा अमीर फ़कीर बणिजी विया, केतिरा फ़कीर अमीर बणिजी विया। कल जंजा पीर गॾनि ते चढ़ी करे गोर कंदा हुआ, अॼु उन्हनि जा पुट पिजारे खां पेर हेठि न पिया लाहिनि। कल जंजा पीर पिजारनि ऐं जहाज़नि ते घुमंदा वतंदा, अॼु उन्हनि जा पुट पिनंदा पिया वतनि। छा रब इहे नथो करे सघे? हसब ऐं नसब खे बि का बका कान अथव। इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम। अल्लाह वटि इज़त वारो उहो जेको मुत्तकी ऐं परहेज़गार आहे। संग पसी सुरहो नथी मता हो त न पंहिंजो कन। जे हुयूं दर मथे दादुलियूं से पियूं रतुरवन। लखे लोदियूं हितां बानियूं बारो चन। हित थियूं सैयद सैयद कन, शल अॻियां सैयद सैयद चवन। नबी सें जी प्यारी न्याणी ख़ातून जन्नत अम्मा फातिमा जो जॾहिं जनाज़ो बकी जे कब्रिस्तान में आयो, हज़रत अबू ज़र जलाल ऐं वजद में अची करे कब्र सां ख़िताब कयो, ओ कब्र ख़्याल कजां, अॼु तुंहिंजे पेट जे अंदरि नबीअनि जे सरदार जी न्याणी पई अचे, हसनैन करीमैन जी अम्मा पई अचे, शेर ख़ुदा जी घरवारी पई अचे, जन्नत जे औरतुनि जी सरदार पई अचे। ख़्याल कजां त कब्र मां आवाज़ आयो, अबू ज़र हसब ऐं नसब जे बयान करण जी जान आहे। अन मौज़े अमल ला मौज़े नसबिन। ही अमल जी जाइ आहे, हसब ऐं नसब जी जान आहे। हिते सभिनी खे पंहिंजा अमल कमीना। इन जे करे त मुंहिंजे सोणे अली से फरमायो, इरतालत दुनिया मुदबिरतन वरतालत आखिरत मुकबिलतन। दुनिया वञे पई, आखिरत अचे पई। दुनिया वञे पई, आखिरत असां दुनिया खे छॾूं पिया, आखिरत ॾे वञूं। फलिकुल्लि वाहिदतिन मिनहुमा बनून। मुंहिंजे सोणे अली साईं फरमायो, दुनिया खे बि पुट अथव, आखिरत खे बि पुट अथव। फकूनू अबना अल आखिर। हज़रत अली साईं फरमा, तव्हां आखिरत जा पुट थियो, वला तकूनू मिन अबनाए दुनिया। दुनिया जा पुट न थियो, आखिरत जा पुट थियो। अल-यौम अमलुन ला हिसाब। अॼु अमल अथव, हिसाब न आहे। गदन अमल ला हिसाब। सुभाणे कब्र में क़यामत में अमल अथव, सुभाणे हिसाब कोन्हे। सुभाणे हिसाब आहे, अमल न आहे। अमल हिते आहे, अॻिते हिसाब आहे। कब्र में इहा पुछा कान थींदा त जोगी हीअं सही आहे, इहा पुछा थींदी। उजंग हीअं कुरैशी, इहा पुछा न थी। क़यामत जॾहिं पुछा न थी। लितारफ इहे ज़ातियूं, इहे सभु न सभु इन जे करे तव्हां त हिक ॿिए खे सुञाणो त इहो उजंग क़ौम जो आहे, जोगी क़ौम जो आहे। सही आहे। कुल्लु तक़ीम व नकीन फव आली। मुंहिंजे नबी फरमा, जेको मुत्तकी ऐं परहेज़गार आहे उहो मुंहिंजी आल आहे। बाबा नबी असां सभिनी जो रूहानी बाबो आहे या? नबी जूं घरवारियूं असांजूं माइरूं। वअज़वाजुहु उम्महातुहुम। क़ुरान तो फरमा, नबी जूं घरवारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि। सभु कलमो त पढ़ो ज़ोर सां, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। त नबी असांजो रूहानी बाबो थियो। असां सभु नबीअ जा बच्चा आहियूं, नबी जी औलाद आहियूं। इहे सभु त सभु खे न ॾिसो, ये हिते ई रहिजी वेंदा। दीन खे तरजीह ॾियो, जंहिंखे न्याणी ॾियो उनजे बि दीन खे ॾिसो, अक़ीदो सही हुजे, नमाज़ पढ़े, पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी में हुजे,
जेका न्याणी वठो उन जे बि दीन खे ॾिसो, हयादार हुजे, पाक दामन हुजे। इन जे करे अल्लाह से फरमायो अत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात। पाक मर्द चाहिंदा त मूंखे ज़ाल भी पाक मिले। ये मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह ने जी माना। अत्तय्यिबातु लित्तय्यिबीन, पाक औरतूं, हयादार औरतूं, दीनदार औरतूं, शरीफ औरतूं चाहिंदियूं त मूंखे मुर्स भी हयादार मिले, शरीफ मिले, पाक दामन मिले, नेक मिले। आहे या नहीं? वत्तय्यिबून लित्तय्यिबात, शरीफ मर्द, हयादार मर्द, नेक मर्द, वो चाहिंदो त मूंखे ज़ाल भी हयादार, शरीफ नेक मिले। अल खबीसातु लिल खबीसीन, जेके पलीत औरतूं हूंदियूं, बेहया औरतूं हूंदियूं, रोल औरतूं हूंदियूं, उहे चाहिंदियूं त असांखे मुर्स भी रोल मिले, बेहया मुर्स मिले जेको असांखे रोलींदो वठे। वल खबीसून लिल खबीसात, जेको पलीत मर्द हूंदो, बेहया मर्द हूंदो, हो चवंदो मूंखे ज़ाल भी अहिड़ी मिले। आहे या नहीं? तंहिंजे करे मुंहिंजे नबी फरमायो तव्हां दीन खे ॾिसो, दीन खे तरजीह ॾियो, बका हिन खे। यहूदी हुस्न ऐं जमाल ते मरंदा आहिनि, यहूदी पैसे ते मरंदा, यहूदियुनि में ईअं माना न्याणी ॾींदा भी पैसे वारे खे, वठंदा भी पैसे वारे खां, ग़रीब खे न केरु ॾींदो, न ग़रीब खां केरु वठंदो। यहूदियुनि जे मज़हब में ईअं। ईसाई वरी हुस्न ऐं जमाल ते मरंदा आहिनि, माना का सादड़ी न्याणी हूंदी त हुनजे लाइ घोट मिलंदो ई कोन, वो सादड़ो घोट हूंदो त हुनखे केरु ॾींदो ई कोन। पर मुंहिंजे नबी फरमाई इज़ा ख़तब इलैकुम मन तरज़उन दीनहु व ख़ुलुक़हु फज़व्विजू। पाण फरमाए मुंहिंजा उम्मतियो तव्हां यहूदियुनि वांगुरु माल ते भी न मरो, ईसाइन वांगुरु हुस्न ऐं जमाल ते भी न मरो। फरमायूं जंहिंजो अखलाक भलो हुजे, दीन भलो हुजे, उन सां रिश्तो कयोसि। बाक़ी सुकून, औरत जेकर सुकून वारी जिंदगी गुजारण चाहे थी त अम्मा ख़दीजा जी जिंदगी खे पढ़े। सब चो सुभान अल्लाह। अम्मा ख़दीजा जे नमूने खे इंशाअल्लाह सुकून मिलंदो। तव्हांखे ख़बर आहे अम्मा ख़दीजा मक्के में अमीर तरीन औरत हुई, मक्के जे वॾेरनि सरदारनि नवाबनि जा पैगाम आया अम्मा ख़दीजा ॾे त असां सां शादी कर, पर अम्मा ख़दीजा कंहिंजे पैगाम खे भी क़बूल न कयो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पाण अम्मा ख़दीजा पैगाम मोकिलियो त मुंहिंजा साईं मूंखे पंहिंजे रफ़ीक़े हयात बनायो, दुनिया में तव्हां जहिड़ो सचार अमानतदार मूंखे घोट ॾिसण में कोन थो अचे। मुंहिंजी दिलि थी चए त मां पूरी ज़िंदगी तव्हांजी ख़िदमत कयां। अम्मा ख़दीजा पाण पैगाम मोकिलियो नबी साईं, ऐं अम्मा ख़दीजा जी शादी थी नबी साईं सां। सॼे मक्के में शोर थी वियो, उताकुन में घरनि में वॾेरा वॾेरा तबसरा पिया कनि त ख़दीजा ग़लति फ़ैसिलो कयो।